नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में सरकारी सेंटरनि ते मोकलनि जे ॾींहं ते खुलियल आहे। कणक मुख़्तलिफ़ ज़िलनि समेत शहरनि में मुंतक़िल करण जो सिलसिलो रुकिजी न सघियो आहे, जॾहिं त खिपरो में अटे जो बहिरान थी वियो आहे। चकी मालिकान जो चवण ते सरकारी सेंटरनि ते असांखे कणक पूरी नथी मिले, जॾहिं त खिपरो जे सेंटर ते फूड सुपरवाइज़र चंदीराम जो चवण त असीं गवर्नमेंट जी पॉलिसी जे तहत कणक ॾियूं पिया। कल्ह खां वठी टियों ॾींहं खां वठी बीठियूं आहिनि गाॾियूं। ज़ाहिरी ॻाल्हि लोड त कराइणी पवंदियूं, छो जो अॼु आचार आहे त मज़दूरनि बि छुटी कोन कई आहे, मूं बि छुटी कोन कई आहे। मजबूरन ॾिसो त गाॾियूं केतिरियूं बीठियूं आहिनि, 10-15 गाॾियूं बीठियूं आहिनि। कुझु कल्ह लोड थियूं, कुझु अॼु थींदियूं, कुझु सुभाणे थींदियूं। ईअं करे माण्हुनि जो माल निकिरंदो, न त रश थी वेंदी गुदाम ते। मोकल हूंदी आहे, पर हाणे मज़दूर मोकल कोन कई आहे। हीअ आया आहिनि साईं वारा, हीअ नुमाइंदा आहिनि साईं वारा उन्हनि जा पंहिंजो मिलनि जा, उहे खणनि था। हाणे गाॾियूं बीठियूं आहिनि, छा कयूं, मजबूरी आहे। पूरी ॾिनी वञे थी, जेका चालान अचे थो उहा त असीं उन्हनि खे पूरी ॾियूं था। हिकिड़े पथर ते मुख़्तलिफ़ ॾियूं, केॾीमहिल 8 बोरियूं आहिनि, केॾीमहिल 7 बोरियूं 65 किलो आहे, केॾीमहिल ई 15 बोरियूं आहिनि। ईअं पंहिंजे हिसाब सां आहे। असीं कोन ॾेई सघंदासीं, असीं गवर्नमेंट जा मुलाज़िम आहियूं, कीअं ॾेई सघंदासीं। असांजो जेको चालान प्यारे खणी ईंदो, DFC साहिबु चालान जारी कंदो, उहो प्यारे खणी ईंदो, असीं हुनखे कणक ॾींदा आहियूं। उन हवाले सां असांजो को उन सां आई कोन्हे, माना को मौक़ुफ़ या असीं कुझु चई बि कोन था सघूं, छो जो DFC साहिबु आहे पंहिंजे हिसाब सां ज़िले सांगड़ जो आहे। असीं खिपरे में अहिड़ी ॻाल्हि आई कोन्हे। न, मुंहिंजो कोई इशू आई कोन्हे, ऐं साफ़ु सुथिरो आहे हर शइ। हू खणी ईंदा आहियो, असां वटि खणी ईंदा आहिनि चालान प्यारे, असीं हुननि खे कणक ॾेई छॾींदा आहियूं। न कणक फ्रेश पई आहे, भले तव्हां चेक करे सघो था गोदाम में। बोल तो रहे हैं, उनको चालान तो उनके पास ही है ना भाई। फी मिल को 4000 बोरी का मिला है। सिंदड़ी, चंदीजा, मेमन, ये 3 मिलों का मैं जो है ना रिप्रेजेंटेंट हूँ। वो परमिट मैंने उनको परसों दिए, आज नहीं दिए, परसों दिए। नंबर ही आज हमारा है, अभी तक नंबर के लिए माल लेने के लिए माल ही नहीं मिला। मकसद इतना रश है, हमारे को माल नहीं मिल रहा है। उधर वहाँ रेट लगी बड़ी आटे की तो माल लेने इधर आए। हमारे डिस्ट्रिक्ट में तो माल नहीं है, हमारे को तो अदर डिस्ट्रिक्ट भेजा है। कराची की भी गाड़ी है लगी पड़ी, जो गाड़ियाँ सब कराची की खड़ी हैं। हमारी तो गाड़ियाँ भी आई हैं, अभी लगेंगी हमारी गाड़ी, हमारे को नंबर अभी मिलेगा। भाई गवर्नमेंट फूड ने इतवार हफ्ते की छुट्टी बंद की हुई है, इसके वजह से जाके गंदम की शार्ट पाल इसके वजह से बंद है, काम चल रहा है। आटे का रेट जो गवर्नमेंट रेट 420 रुपये 10 किलो का तेला बेच रहे हैं मिल वाले। स्टार लगाने भागे तो आज हमारी गाड़ी है, फुलाड़ी आई है, इंगोरनो आई है, आटा बेच रही है। ये सुरा तो ये तो कुदरती आफत है, ये भी हमारे गले में। ये हालांकि गवर्नमेंट को करना चाहिए, ये तो हमारे गले में हम उठा रहे हैं। इनके साथ कॉपरेट कर रहे हैं, बेचारों के साथ क्या करें। गंदा भी माल को दे रहे हैं, खराब माल भी हम उठा रहे हैं। अब देखो दिखाओ मीडिया को, वो भी माल हम उठा रहे हैं। ये हमारी मजबूरी है, क्या करें। इन्हें मिट्टी वगैरह नहीं है, जो जला हुआ माल है वो हम इनके साथ 5-5, 10-10 कट्टे इनके साथ कॉपरेट कर उठा रहे हैं। 10 कट्टे 20 कट्टे हर गाड़ी में उठा रहे हैं, 30 कट्टे। 2200 रुपये आटो हलाएगा, वो आने खरीद करे तो हलाएगा। अटे रेट 2200 रुपये। न बिल्कुल न किन जो बस आटो के चक्की जो बची वञे न, पर असां कोन वठंदा आहियूं किन जो, कीअं माण्हू जो बाक़ी हाणे लोकल माण्हू शहर में वठनि था वरी अचंदा वञनि। पंहिंजो धंधो हलाईंदासीं, सुठो साफ़ु सुथिरो कणक ख़रीद कंदासीं, जहिड़ो रेट कणक मिलंदी उन हिसाब सां आटो हलाईंदासीं। एॾी तकलीफ़ आहे जेकी हुई उहा असां खां पोइ हितां खणी हुई गवर्नमेंट, जेकी बि हुई न असां वटि, जेकी हुई असां वटि, जेके 200 कटा 400-500 कटा, उहो बि असां 1400 जे हिसाब सां हाणे 1900 में ख़रीद करियो था। उहे 2200 रुपये आटो हलाए था, उहो छिके पंहिंजे हिसाब सां। हमारा आज नंबर लगा है, 2400-2500 बोरी है हमारी। ना बहुत अच्छा माल है, यहाँ के लोग भी बहुत अच्छे हैं माशाल्लाह। पूरी सिंध में सांगड़ का पहला नंबर है क्वालिटी के हिसाब से, और बहुत अच्छा हमें खुशी हुई है। यहाँ के इंचार्ज साहब हैं हमारे, ये भी मतलब बहुत अच्छे हैं, बहुत कॉपरेट करते हैं, बहुत तामन करते हैं, और हमें कोई शिकायत नहीं है इनसे। अल्लाह का शुक्र है कि बहुत अच्छा स्टाफ, बहुत अच्छा है, यहाँ के लोग बहुत अच्छे हैं, और माल भी बहुत अच्छा है। सांगड़ का और फुटी और गंदम तो ये कराची में मशहूर है ना, तो अल्लाह का शुक्र हमें कोई शिकायत नहीं है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।